खामोश थी वया अखन में पानी अची वयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे फैसले जो इहो ही अंदाज रहो जो 1000 मां हिक जन्नती 999 जहन्नम में तहेदी खल्क हुंदी की हाल थी दो मखलूक जो असहाब जरे गमगीन थिया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सहाबियो गमगीन न थियो अमल कंदा रहो अल्लाह ते तवक्कुल कयो खुदा जे मथा भरोसो कयो हुजूर या तालीम छोड़नी इन दे लाए जो अल्लाह कुरान में फरमायो अल्लाह तकुनतु मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यगफिरुज़ ज़ुनूब जमीआ अल्लाह दे रहमत का मायूस न थियो छो त अल्लाह सब गुनाह बख्शे दो माफी फरमाए दो ते लाए बहाना छॾियूं कुछ अल्लाह जे पासे ॾे हलो जेकर शराबन में आयूं त शराबन खां तौबा कयूं ज़नाउन में आयूं त ज़नाउन खां तौबा कयूं जेकर व्याजन में आयूं त व्याजन खां ताइब थी वयो गिलाउन ऐं गीबतुन खां पासो करे छॾियो ख़ल्क़ खे आज़ारियो न मखलूक अल्लाह जी उन खे ईज़ायो न तकलीफ़ उन खे न ॾियो हुजूर खां सवाल थियो या रसूल अल्लाह कहिड़ो मुस्लमान भलो आहे तव्हां सां भलो जेके चवंदासूं जंहिं वटि माल घणो चवंदासीं भलो आ जेके मुजादा धन धरावत घणो चवंदासूं भलो आ माल मडियूं मिल्कतूं वडियूं गाडियूं वडे के मनसब जे मथा बाइस उनके चवंदासूं ही भलो आ अजीजो दोस्तो जो मुस्तफा खां सवाल थियो साइल सहाबी जवाब हुजूर थोड़े मुस्तफा फरमायो भले मुसलमान हुआ मल मन सलमल मुस्लिमून मिन लिसानी व यदिही जंहिंजे हथ ऐं ज़ुबान खां ॿिया मुसलमान महफूज़ रहन इहो मुसलमान भलो आ मां पाण खे निहारियां तव्हां पंहिंजे हथ पंहिंजे अंदर में निहारियो पंहिंजे सीने में निहारियो तव्हां पंहिंजे अंदर खे निहारियो असांजे कौल जे करे कंहिंखे अज़ियत त न रही आहे असांजे हथ सां कंहिंखे तकलीफ़ त न पवंदी आहे अगरि ज़ुबान सां कंहिंखे ईज़ायो आहे या हथ सां कंहिंखे ईज़ायो आहे लख नमाज़ूं पढ़ो लखे रोज़ा रखो लखे ख़ैर जा कम कयो कॾहिं बि उहो भलो मुस्लमान कोन थींदो छो त 1400 साल पहिरियां आमना जे लाल फरमायो भलो मुसलमान हुआ जंहिंजे हथ ऐं ज़ुबान खां ॿिया मुसलमान महफूज़ रहन ये सब कम बाद में आयल ये भला रहन फर्ज अदा करन मुझे मकसद ही होना है त नमाज़ू माण्हू छॾे नमाज़ अल्लाह जो फर्ज आहे हर हाल में अदा करणो आहे मसलो ही आहे नमाज़ी त आहे पर माण्हू जो गिलाऊं ऐं गीबतूं कंदो आहे नमाज़ी त आहे पर माण्हुनि ते बुहतान हणंदो आहे नमाज़ी त आहे पर मुजादा माण्हुनि खे अजायो सजायो धक थो हणे ईज़ायो थो तकलीफ़ थो ॾे पोइ नमाज़ मुजादा तूं मखलूक खे आज़ारी होॾा नमाज़ पढ़ी फ़ाइदो केड़ो मिली नमाज में पढ़ ऐं मुस्तफा जे तरीके ते हल कंहिंखे अज़ियत न ॾे न ज़ुबान सां न कर हथ सां हथ बि महफूज़ रख ज़ुबान बि महफूज़ रख ऐं पक्को मोमिन हो थई हुजूर फरमायो जंहिंजो पारे वारो हिफ़ाज़त में आहे अमन में आहे इहो पक्को मोमिन आहे अगरि तुंहिंजो पारे वारो तोखां अमन में न आहे तूं पक्को मोमिन पाण खे समझी पाण खे हाजी ऐं नमाज़ी समझी मुजादा ईअं कोन थींदो मोमिन पक्को हुआ जंहिंखां पारो अमन में हुजे भलो मुस्लमान हुआ जंहिंजे हथ ज़ुबान खां ॿिया मुस्लमान सलामत रहनि